खबर जो सिलसिलो जारी है। सिंधड़ी की खबर लाऊं। सिंधड़ी में नारा कैनाल जे पानी जी 50 सैकड़ों हथरादू खोट ॾेखारे समूरनि वाहन ऐं शाखनि खे रोटेशन करण सबबि आपातकार परेशान। लखनि एकड़ ज़मीन बंजर पड़ियल। आपाशी खाते जे शेड्यूल में चोटियारो डैम खे नारा कैनाल में पानी ॾींदड़ साठूर छॾियण शेड्यूल में बंद ॾेखारी वई आहे, जेका हक़ीक़त में हिन वक़्त ताईं हलंदड़ आहे, जेका सिर्फ़ आपखाड़ी जे मौसम में जॾहिं त बरसातनि में पानी वधण जी सूरत में खुलण बजाए हिन वक़्त हलंदड़ आहे, जंहिं सबबि नारा कैनाल मां निकिरंदड़ मथड़ाऊं कैनाल, जमड़ाऊ कैनाल, खिपरो कैनाल जे लखनि एकड़नि ते फसल पोखिजी न सघी आहे, जॾहिं त ॼाणल समूरनि कैनाल ते पानी जे 50 सैकड़ों खोट ॿुधाई आहे। इन ते रोटेशन कई पई वञे। इन सिलसिले में आबादगारनि सख़्त मायूसी जो शिकार आहिनि। इन सिलसिले में आबादगार न्याज़ मरी, मुनीर नोड़ी, मीर नोड़ी ऐं ॿियनि दाइंदे चयो त हिकु तरफ़ आपाशी खाते वारा 50 सैकड़ो पानी जी खोट ॿुधाए रहिया आहिनि त ॿी तरफ़ वरी उहे पानी डैम में छॾे ज़ाया करे रहिया आहिनि। असांजी ज़मीन बंजर भरिजी वई आहिनि। हीउ चोटियारो डैम जेको असां लाइ हाणे कालाबाग डैम बणिजी वियो आहे, रिकॉर्ड में बंदि ॾेखारियल आहे, पर रानसूर जेका हिन वक़्त मुसलसल हलंदड़ आहे, हिननि मुतालबो कयो त डैम खे पानी ॾियण जो सिलसिलो बंदि करे नारा कैनाल मां निकिरंदड़ समूरनि वाहन ऐं शाखनि तां रोटेशन ख़त्म करे रेगुलर कयो वञे, जीअं असां मां मायूसी बदहाली ख़त्म थी सघे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।